पंजाबी सिंध छड़े वञो हिन सिंध नराज़ी हिकिड़ी सखर मां निकतल जिस्कम मानेसर ग्रुप जो पैदल मार्च रात बिटशा तरसण बाद पंज मंजिल तरफ़ रवानो थी वियो आहे। दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बटाई जी मज़ार ते हाज़िरी ऐं सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ दान ॾियण बाद अॻुवाणनि ऐं कारकुननि खंडू क़ौमी शाहरा ते पहुची पैदल मार्च शुरू कयो। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ जिस्कम मानेसर ग्रुप पारां सखर खां कराची ताईं पैदल मार्च जारी आहे। अॻुवाणनि असलम खेरपोरी, कामरेड जुमन लाको, वहीद सिंधी, अमीर बागी, किरण निज़ामानी, असद सिंधियार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पैदल मार्च हिन वक़्तु मटियारी ऐं हैदराबाद तरफ़ रवानो थी वियो। बिटशा भरिसां खंडू क़ौमी शाहरा ते एसओपी अॻुवान शकूर नाज़ ख़ासकली ऐं ॿियनि पारां गुल निशावर करे पैदल मार्च खे रवानो कयो वियो। अॻुवाणनि जो चवणु आहे त बिटाई जी दर ते सिंध सां थींदड़ गदतुनि ऐं नाइंसाफ़ियुनि बाबति दान ॾिनी आहे। सिंधु दरिया असांजो जियापो आहे। किनाल ठाहिण सिंध खे सुकण जी हिकु गहरी साज़िश आहे। सिंधु दरिया ते किनाल ठहण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। असां कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते धाड़ो हणण न ॾींदासीं। किनाल जो फ़ैसिलो वापसि वठण ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी। सिंध नराज़ी हिकिड़ी क़ौम हिन सिंध नराज़ी हिकिड़ी क़ौम धारा सिंध छड़े वञो। मुसलसल सकर खां पहिरें पंधु निकितल अॼु चोॾहें ॾींहं में तव्हांजो शहर खंडू पहुतो आहे। असां तव्हां सिंधी माण्हुनि खे न्यापो ॾियण आया आहियूं त पंहिंजी सिंध जी रखे ज़मीन पंजाबी फ़ौज जे कब्ज़े खां बचायूं।